अस्सलाम वालेकुम नाज़रीन। असांजे स्टूडियो में अॼु असांजी हिकिड़ी प्यारी भेण शहज़ादियुनि जहिड़ी ऐं संदसि नालो बि शहज़ादी आहे, शहज़ादी भुरगड़ी, असांजे स्टूडियो में असांजे इंटरव्यू सेशन में असां सां गॾु आहे। पाण हिकु टीचर बि आहिनि ऐं उन सां गॾोगॾु उहा हिकु ब्रॉडकास्टर आहे ऐं उन सां गॾोगॾु टियों कमु जेको हिकु अहम कमु जेको करे रही आहे उहो समाजी सुजाॻी जे लाइ बि कमु करे रही आहे ऐं हींअर पीपल्स पार्टी सां गॾु एज़ अ पार्टी वर्कर जेको आहे उहा कमु करे रही आहे। शहज़ादी, तव्हांखे असां पंहिंजे प्रोग्राम में भली कार था चऊं। महिरबानी लख थोरा तव्हांजा थी ज़ाहिदा। थैंक यू सो मच। तव्हां असांखे दावत ॾिनी ऐं शुक्र अल्हम्दुलिल्लाह त असां हिन दावत खे अॼु क़बूल बि कयो। काफ़ी अरसे खां इहो हूंदो हो त अॼु ज़ाहिदा सां मिलिजे। ईअं त काफ़ी प्रोग्रामनि में मुलाक़ात थींदी रही आहे, पर जीअं अॼु तव्हांजे ऑफिस में अची तव्हां सां इहो शर्फ़ हासिलु थियो त अॼु तव्हां असांजो इंटरव्यू पिया कयो। तव्हां इंटरव्यू कंदा रहंदा आहियो, अॼु असां सोचियो असां तव्हांजो इंटरव्यू था करे वठूं। महिरबानी। शहज़ादी, तव्हां असांजे नाज़रीन खे इहो ॿुधाईंदा त तव्हां एज़ अ टीचर पहिरीं कमु शुरू कयो या तव्हां टीचर हुजण खां पहिरीं तव्हां ब्रॉडकास्टर हुआ? तव्हां पंहिंजे करियर जो आगाज़ किथां था कयो, कहिड़ी उमिरि खां था कयो, तव्हांखे इहो शौक़ु कीअं थियो? महिरबानी अदी ज़ाहिदा। ज़िंदगी मां सम्झां थी त तसलसल ऐं मुसलसल स्ट्रगल ऐं जदोजहद जो नालो आहे। मुंहिंजो नंढड़ो सो तव्हांखे तारुफ़ ॿुधाईंदी हलां त मुंहिंजो तालुक़ु आराड़ो भुरगड़ी तालुक़ो सामानो ज़िलो उमरकोट सां आहे, जितां मां प्राइमरी पास करे हैदराबाद आई हुअसि ऐं उन ॾींहं खां मुसलसल हैदराबाद में रिहाइश, हिते तालीम हासिलु करणु, पढ़णु ऐं उन खां पोइ इहे सभई कमु करणु। लेकिन उन खां पहिरीं सभ खां पहिरीं जेका मां स्टार्ट वरितो हो उहा टीचिंग जो वरितो हो ऐं टीचिंग खां पोइ मां 2010 खां शुरू कयो हो रेडियो कंपेयर जी हैसियत सां। न सिर्फ़ु रेडियो कंपेयर जी हैसियत पर सदाकारी जी बि थोरी कोशिशि वरिती। एज़ अ टीचर जी, तव्हां कहिड़ो सब्जेक्ट पढ़ायो था ऐं टीचिंग कंदे तव्हांखे कहिड़ा एक्सपीरियंस थिया आहिनि? ऐं तव्हां जेको असां हींअर निज़ाम असां वटि टीचिंग ईअं चऊं त तालीमी निज़ाम असांजा जेके आहिनि से ॿ डिवाइडेड निज़ाम आहिनि। हिकिड़ो एलीट क्लास जे ॿारनि जे लाइ जेको प्राइवेट सेक्टर में पढ़ायो थो वञे ऐं उन खां अलावा वरी असांजो गवर्नमेंट जो निज़ाम आहे। त तव्हां प्राइवेट सेक्टर में था कमु कयो या तव्हां गवर्नमेंट जॉब था कयो, उन जे बारे में असांखे ॿुधायो। अदी ज़ाहिदा, तालीम जो जेको सिलसिलो आहे, शऊर जो सिलसिलो आहे, इल्म जो सिलसिलो आहे, जेको असां सभिनी खे कोशिशि करे मां त सम्झां थी त इहो सिलसिलो जे उन ॾींहं खां शुरू थिए थो जंहिं ॾींहुं मां जनमु ॾिए थी हिकु औलाद खे ऐं उहा पहिरीं दर्सगाह माउ जी झोली हूंदी आहे। ऐं मां एज़ अ टीचर जेको कमु कयो आहे उनखे प्राइवेट साइड में ई कमु कयो आहे ऐं उन में महिनत ऐं क़ाबिलियत जी तमामु घणी ज़रूरत हूंदी आहे, छो त उते सोर्स बिल्कुलु न हूंदी आहे। मेरिट ते असांजी अपॉइंटमेंट थींदी आहे ऐं इहो मां 96 खां सिलसिलो शुरू कयो आहे हिकु प्राइवेट इदारे में जॉब करण जो। उन वक़्तु ऐं अॼु जी पढ़ाई में थोरो सो फ़र्क़ु असांखे एज़ अ टीचर बि मां तव्हांखे ॿुधायां त पहिरीं जेको असां ॿारनि खे पढ़ाइण जो सिलसिलो शुरू थियो त उन वक़्तु ॿार मेरिट ते अॻियां ईंदा हुआ, पास आउट कंदा हुआ, पंहिंजी महिनत सां पास आउट कंदा हुआ। हाणे काफ़ी शयूं आहिनि जेके तब्दील थी चुकियूं आहिनि। हा, उन ते बि माण्हू खे ॻाल्हाइणु ज़रूरु खपे। लेकिन हाणे जेको हिन वक़्तु असां वटि हले पियो सिलसिलो, हिकिड़ो त प्राइवेट सेक्टर आहे जंहिंमें उहे ॿार ऐं पेरेंट्स दाख़िल कराइनि था जेके साहिब हैसियत आहिनि, अफोर्ड करे सघनि था। पर असांजे गवर्नमेंट सेक्टर में जेके असांजा ग़रीबनि जा हारिन नारिन ऐं पोरियत जा ॿारड़ा पढ़नि था, मां सम्झां थी त एज़ ए प्राइवेट टीचर बि मां हिन ॻाल्हि खे एप्रिशिएट कयां थी त असांजा जेके गवर्नमेंट सेक्टर जा टीचर्स आहिनि नो डाउट त तमामु घणी महिनत कनि था ऐं उहे स्कूल्स जेका अॼु जी पॉलिसीज़ स्कूल्स में हलनि पियूं उन में ख़ासि तौर ते सरकारी स्कूलनि जा ॿार उहे विन कनि पिया, अॻियां निकिरनि पिया। अञा बि वधीक असांजे गवर्नमेंट सेक्टर खे इन तरफ़ तवजह ॾियणु खपे त जीअं असांजा सरकारी स्कूल में पढ़ंदड़ ग़रीबनि मिसकीननि ऐं पोरियतनि जा ॿार पढ़ी लिखी अॻिते वञी। अच्छा, एज़ अ टीचर शहज़ादी, तव्हां जेकॾहिं चओ त प्राइवेट स्कूल ऐं गवर्नमेंट सेक्टर में जेको कमु थिए थो, ज़ाहिरी ॻाल्हि आहे त असांजा प्राइमरी स्कूल ऐं सम्झां थी सभिनी खां वधीक अहम जेको ईअं सम्झो त लेवल हूंदो आहे प्राइमरी हूंदो आहे न। त असांखे प्राइमरी स्कूल जे लेवल ते कहिड़ी मतिलबु तब्दीली ऐं सुधारा आणण जी ज़रूरत आहे? उन में आउं सम्झां थी त निसाब खे तव्हां जेकॾहिं एड्रेस कयो त निसाब जेको आहे असां वटि छा हींअर जेको पढ़ायो थो वञे उहो मतिलबु सुठो आहे या उन में बि तब्दीली अचणु खपे वक़्त जे हिसाब सां गॾु?
जेको असांजो प्राइमरी मां ॿार जॾहिं हायर सेकेंडरी में अचे त उहो उन जी उहा जेका आहे सा हिकिड़ो स्टैंडर्ड जेको आहे उनखे मिलियल हुजे तालीम जो अॻियां हली जेको आहे सो उनजी बिल्डिंग रखी सघिजे। सही अतिशय त बिल्कुलु सुठो सुवालु आहे त असांखे निसाब ते ज़रूरु ध्यानु ॾियणु खपे। ॾिसो न ज़माने माज़ी में या असांजे कॾहिं 15 साल 20 साल पहिरीं जी कुझु ॻाल्हियूं आहिनि उहे अगरि असांजे निसाब में हलनि थियूं पियूं, ॾिसो दौर चेंज थी वियो आहे। बिल्कुलु हाणे जेकॾहिं असां रुगो मीडिया जे हवाले सां ई ॻाल्हि ॿोल कयूं था या सोशल मीडिया जो ज़िक्र था कयूं त असां वटि टेलीफोन जे हवाले सां केॾी अहमियत आहे, सोशल मीडिया जी केॾी अहमियत आहे त असांखे नवां टॉपिक पंहिंजे निसाब में ज़रूरु शामिलु करणु खपनि। ॿी ॻाल्हि तव्हां चई त प्राइमरी लेवल ते असांखे पंहिंजी तालीम कहिड़े हिसाब सां ॾियणु खपे त जीअं उहो ॿारु एॾो असांजो उहा नस्ल जेके तयारु थी प्राइमरी मां अचनि उहे ख़ुदि अॻिते कुझु करे सघनि। उन्हनि जे लाइ निसाब ते असांखे घणे खां घणो तवजो ॾियणु खपे। पहिरीं ॻाल्हि त सोचणी खपे त मादरी ज़बान में असांखे पंहिंजे ॿारनि खे पढ़ाई ज़रूरु प्राइमरी लेवल त मादरी ज़बान में हुजे, छाकाणि जो मादरी ज़बान में जॾहिं ॿारु पढ़ी अॻिते अचे थो त उहो पोइ सानवी में मिडिल क्लास में या पोइ हायर सेक्शन में आराम सां उहो पंहिंजी स्टडी करे सघे थो। जेकॾहिं उनजी मादरी ज़बान उते कमज़ोर थी वञे त अॻियां उनखे काफ़ी प्रॉब्लम्स थियनि थियूं। जीअं काफ़ी असां वटि अहिड़ा तरक़ी याफ़्ता मुल्क आहिनि जिन वटि अॼु बि उन्हनि जा सिलेबस जेके आहिनि उनजा कोर्सिस आहिनि उनजी मादरी ज़बान में आहिनि, चाहे उहो मेडिकल जो स्टूडेंट हुजे या इंजीनियरिंग जो हुजे। त पोइ उहे जेके माण्हू आहिनि उहे वधि में वधि तरक़ी कनि था, उनजा मुल्क तरक़ी कनि था ऐं उहे मुल्कनि जे हिसाब सां तरक़ी याफ़्ता मुल्कनि में शामिलु रहनि था। त असांखे घणे खां घणो फोकस प्राइमरी लेवल जे उस्ताद ते बि हुअणु खपे त जेके टीचर्स असां अपॉइंट कयूं पोइ चाहे उहो गवर्नमेंट सेक्टर करे या प्राइवेट सेक्टर करे उहे मेरिट ते अचनि। जॾहिं उहो टीचर मेरिट ते ईंदो त उन खां पोइ जेको आहे उहो पंहिंजे स्टडी उनजी एॾी हूंदी त पंहिंजे ॿार खे सुठे तरीक़े सां पढ़ाए सघंदो। ऐं असांखे ॿियूं जेके ॿिया कंट्रीज़ आहिनि उन्हनि खे बि चेक करणु खपे त ॿियनि मुल्कनि में प्राइमरी लेवल ते ॿार खे पढ़ाई कीअं कराई थी वञे। इहे असांखे ट्रेनिंग्स असांखे गवर्नमेंट जे तरफ़ां मिलणु खपनि ऐं इहे जेसि ताईं कोर्सिस न थींदा त असांजो प्राइमरी लेवल जेको आहे वधीक अॻियां स्ट्रॉन्ग न थी सघंदो। अच्छा, हींअर तव्हां छा था सम्झो त असांजे सिंध में जेके तालीम जा जेके मसइला आहिनि प्राइमरी लेवल ते उहे कहिड़ा अहिड़ा आहिनि जेके छा असां वटि छोकिरियुनि जे तालीम जो वधीक मसइलो आहे या ओवरऑल छोकिरियूं ऐं छोकिरा सभिनी जो मसइलो आहे? ॿारनि खे स्कूल अवेलेबल कोन्हनि या स्कूल अवेलेबल आहिनि त टीचर्स अवेलेबल कोन्हनि या टीचर्स ट्रेंड कोन्हनि? मतिलबु कहिड़ी अहिड़ी ॻाल्हि आहे छो जो असांजा तक़रीबन 7 लख ॿार जेके आहिनि उहे सिंध मां सिर्फ़ु असांजे जेको पाकिस्तान मां त तक़रीबन 2 करोड़ ॿार पर 7 लख ॿार जेके आहिनि उहे सिंध जे असांजे जेको आहे सो स्कूल्स खां ॿाहिरि आहिनि। त इहे ॿार स्कूल खां ॿाहिरि आहिनि त छो आहिनि? कहिड़ो अहिड़ो मसइलो आहे? ॾिसो इहे कम्यूनिटी जो बि हिन ते ज़िम्मेदारियूं आयद थियनि थियूं। सरकारी तरह तां गवर्नमेंट खे खपे त प्राइमरी लेवल जे तमामु स्कूल्स में पूरे सूबे जी ॻाल्हि असां कयूं था, पूरे प्रोविंस जी ॻाल्हि कयूं था त तमामु स्कूल्स खे ॾिसो असां वटि ऑफिसर्स मौजूदु आहिनि, जॾहिं डायरेक्टर्स आहिनि, इंतिज़ामिया मौजूदु आहे, मिनिस्टर एजुकेशन मिनिस्टर आहे त एजुकेशन मिनिस्टर खे खपे उहे पंहिंजूं तमामु जेके बि उन्हनि जा इदारे जा इंतिज़ामिया जा माण्हू आहिनि, रिसोर्सिस आहिनि त उन्हनि सभिनी खे इहो चयो वञे, बल्कि न सिर्फ़ु चयो वञे बल्कि चेक कयो वञे त छा जिते जिते असांजो गवर्नमेंट जो स्कूल अगरि प्राइमरी मौजूदु आहे उन्हनि वटि उहे सहूलियतूं आहिनि ऐं जेकॾहिं न आहिनि त उहे सहूलियतूं उन्हनि खे प्रोवाइड कयूं वञनि। ॿी ॻाल्हि त कम्यूनिटी में उहे जेके प्राइमरी स्कूल जा हेड ऑफ डिपार्टमेंट आहिनि, हेड मास्टर आहे या हेड मिस्ट्रेस आहे, उहे बि त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल करे सघनि था। असां पंहिंजे नस्लुनि खे तालीम ॾियारण जे लाइ कोशिशूं वठी सघूं था। हाणे कम्यूनिटी जे बि माण्हुनि ते इहो फ़र्ज़ु आयद थिए थो त जेकॾहिं 5 घरनि जा ॿार स्कूल खां ॿाहिरि आहिनि, छाकाणि जो सरकारी सतह ते त ॿार खे फीस नाहे ॾियणी, उन्हनि खे स्कूल में किताब बि मिलनि था, फीस बि मिले थी, त पोइ उहे ॿार छो ॿाहिरि आहिनि? इहो असां सभिनी जो फ़र्ज़ु आहे त असां पाड़े में, शहर में, ॻोठ में जिते जिते जेके ॿार स्कूलनि खां ॿाहिरि आहिनि पंहिंजी ज़िम्मेदारी पूरी करे उन्हनि ॿारनि खे वञी उते असां एडमिशन ज़रूरु ॾियारियूं त जीअं हिकिड़ो थोरो थोरो क़दम पाण बि वधायूं। बिल्कुलु। ऐं पॉज़िटिव किरदारु जॾहिं पंहिंजो हिकिड़ो कम्यूनिटी में थींदो त यकीनन असांखे हिकिड़ो सुठा जेके रिज़ल्ट्स मिलंदा। अच्छा, प्राइवेट सेक्टर्स में जेको सिलेबस पढ़ायो थो वञे उन में ऐं सरकारी सिलेबस तव्हांजे नज़रुनि मां कॾहिं गुज़रियो हूंदो त उन में तव्हांखे कहिड़ो फ़र्क़ु महसूसु थो थिए? छा असांजो जेको सरकारी स्कूलनि में जेको सिलेबस पढ़ायो थो वञे उहो उन्हनि ॿारनि खे इहो जेको असां चऊं था प्राइवेट सेक्टर में जेको पढ़ायो थो वञे सिलेबस उन सां जेको आहे सो कंपेटेबल आहे जो असांजो ॿारु जेको उनखे उहा नॉलेज मिली सघे जेका वक़्त जी ज़रूरत आहे?
अति ज़ाहिदा मां सम्झां थी त अञा उन में इलाही पुठिते आहे असांजो सरकारी हिसाब सां या गवर्नमेंट लेवल ते, छाकाणि जो प्राइवेट सेक्टर में असां वटि जेके बि वॾा वॾा स्कूल्स आहिनि, हिकिड़ा त असां उहे स्कूल्स आहिनि जेके हर गली में तव्हांखे नंढा नंढा स्कूल्स खुलनि था। मां त तव्हांजे हिन चैनल जे थ्रू इहा अपील बि कंदसि पंहिंजे एजुकेशन मिनिस्टर खे बि, त जेके नंढा नंढा असांजा स्कूल्स आहिनि बराए महिरबानी उन्हनि खे बंदि करे वॾनि स्कूलनि में, ऐं ख़ासि तौर ते जेके असांजा सरकारी सतह ते स्कूल आहिनि उन्हनि जे लाइ कुझु अञा ऑफिसर्स हायर कयो, कुझु अञा असां वधीक जेका ज़िम्मेदार माण्हुनि खे बि हायर करे सघूं था, छो त गवर्नमेंट चाहे त पाण जॉब्स ॾेई सघनि थियूं। उहे जॉब्स जेके उन्हनि माण्हुनि ताईं पहुच रखनि ऐं उन्हनि इलाइक़नि ताईं पहुच रखनि, छो त नंढा नंढा स्कूल जेके 1000, 1500, 2000 जा फीस वठी उन्हनि ॿारनि खे पढ़ाइनि था, उन्हनि ॿारनि खे उहा तालीम नथी ॾिनी वञे। उहे न गवर्नमेंट लेवल ते पूरा लहनि था ऐं न ई के सुठनि प्राइवेट स्कूलनि जे हिसाब सां अॻिते हली सघनि था। त अहिड़नि स्कूलनि खे बंदि करे सुठनि स्कूलनि में उन्हनि ॿारनि खे शामिलु कयो वञे। ज़ाहिर हर को माइट पंहिंजी हैसियत जे मुताबिक़ ॿारनि खे पढ़ाईंदो, पर जेकॾहिं गवर्नमेंट स्कूलनि जी पाण ॻाल्हि कयूं था त इहा ज़िम्मेदारी असांजी गवर्नमेंट जी आहे। उहे कोशिशि वठनि त असां वधि में वधि पंहिंजे ॿारनि खे स्कूलनि में दाख़िल बि करायूं, टीचर्स बि असांजा मेरिट जे बुनियाद ते अचनि ऐं उन्हनि टीचर्स खे चेक बि रखियो वञे, जेको हाणे अॼुकल्ह हिकिड़ो हिन में ऐड कंदी हलां बायोमेट्रिक सिस्टम बि आहे। काफ़ी उस्तादनि सां मुंहिंजी ॻाल्हि ॿोल थींदी आहे जेके चवनि था त बायोमेट्रिक में बि माण्हू जेके आहिनि उते बि घपला थियनि था। हाणे ज़ाहिर आहे सभिनी खे ख़बर हूंदी त उहो कहिड़े तरीक़े सां थी सघनि था, मां उनखे हिते ज़ाहिर कोन थी कयां, केरु केरु शामिल आहिनि उहे सभु शयूं असांखे बि ख़बर आहिनि ऐं माण्हुनि खे बि ख़बर आहिनि, उस्तादनि खे बि ख़बर आहिनि। ॾिसो अहिड़ा मामलात सेट कया वञनि, उस्ताद बि फ्रीली हुजे ऐं रिलैक्स थी जॾहिं हू पंहिंजे क्लासरूम में वेंदो त यकीननि हुनजी परफॉर्मेंस तमामु बहितरु हूंदी। पर जे हुनखे सिर्फ़ु इहो ख़ौफ़ हुजे त असां वटि सिग्नल्स चेक करे अॼु मुंहिंजी अटेंडेंस जेका आहे उहा एब्सेंट शो थींदी, त हू सॼो ॾींहुं उन टेंशन में रहंदो, जंहिंजे करे हू पंहिंजी परफॉर्मेंस सुठी न ॾेई सघंदो। इन जे लाइ तव्हां चवंदसि त छा असां माण्हुनि में इहा ज़िम्मेदारी जेका ऐं चवां थी सिग्नल जे करे या तव्हांजो जेको बायोमेट्रिक्स जे डप खां अचणु, छा असां मां हर माण्हू खे पंहिंजी क़ौम सां सिंसियर न हुजणु खपे जो असीं पाण पंहिंजी ज़िम्मेदारी महसूसु कयूं? जॾहिं असांखे नौकिरी मिली आहे, पघार मिले पियो, त असांखे ख़ुदि जेको आहे उहो पंहिंजे स्कूल ताईं ईमानदारी सां वञणु खपे। जॾहिं आऊं एज़ अ टीचर ईमानदार कोन हूंदसि त मुंहिंजी क़ौम जो जेको तरक़ी जो ख़्वाबु आहे उहो त अधूरो रहिजी वेंदो। बिल्कुलु ज़ाहिदा तव्हां सही था चओ। हाणे इन खे हिकु माण्हू जे ज़मीर खे न त सदर थो बचाए चई सघे कुझु, न वज़ीर आज़म चई थो सघे। इहो जेको ज़मीर आहे, ज़मीर जी आवाज़ आहे, उहो इंसान जे पंहिंजे अंदरि जी आवाज़ आहे। मां इन ॻाल्हि जे लाइ बिल्कुलु राज़ी हुजां त मूंखे केरु ॾिसे थो, चेक करे थो या नथो करे, पर एज़ ए मुस्लिम, एज़ ए इंसान, ह्यूमन बीइंग, मूंखे ख़बर आहे त मूंखे पाक परवरदिगार पैदा कयो आहे, मूंखे वापसि ओॾे ई वञिणो आहे ऐं उन्हनि मूंखे ही ज़िम्मेदारी आयत कई आहे एज़ ए टीचर, एज़ ए डॉक्टर या कंहिं बि प्रोफेशन सां मुंहिंजो तालुक़ु आहे त मां ज़िम्मेदारी सां कमु कयां। ऐं सॉरी टू से इहा ज़िम्मेदारी वारो कमु अॼुकल्ह असांजे माण्हुनि मां घटि थींदो थो वञे। अच्छा शहज़ादी, हाणे तव्हांजे अचूं था ब्रॉडकास्टर ऐं सदाकार वारे पासे था अचूं। ब्रॉडकास्टिंग तव्हां कीअं शुरू कई, कॾहिं शौक़ु थियो ऐं कीअं रेडियो ताईं पहुतव? अदीज़ाहिदा रेडियो अक्सर जेको ॿुधंदा हुआसीं, नंढे हूंदे कहाणियूं बि ॿुधंदा हुआसीं ऐं राति जो ड्रामो जेको ईंदो उहो जॾहिं ॿुधबो हो, ऐं ख़ासि तौर ते असां वटि हिकिड़ो हूंदो कचहरी जो प्रोग्राम, रेडियो त अञा ताईं ईंदो आहे, फ़तेह ख़ान जी कचहरी, अञा ताईं हले थो प्रोग्राम। उन में ईअं थींदो हो त असां इहो महसूसु कंदासीं ॿुधण जे दौरान, छो त उनजी अदाकारी, उनजो जेको उन वक़्तु जो एक्ट हूंदो आहे उहो बिल्कुलु रियल हूंदो आहे। ॾिसी त न पिया सघूं पर फील करे सघूं पिया। उते जेको एक्ट थींदो ईअं लॻंदो त कंहिं औताक में उहे वेठल आहिनि, उते वणनि जो बि आवाज़ थो अचे, पखियुनि जो आवाज़ पियो अचे थो, जानवरनि जो आवाज़ बि अचे थो, जेकॾहिं रध पचा थिए थी त उनजो बि उहो रध पचा जो आवाज़। पर जॾहिं उहो ई शइ मां रेडियो स्टेशन ते जॾहिं वियसि तॾहिं मूंखे ख़बर पई त इहे सभई एक्ट उते थियनि था, के ॿिए पासे न, पर उन ऑफिस जे कमरे में इहो सभु प्रोग्राम थियनि था। ऐं इहो मूंखे शौक़ु पैदा थियो तक़रीबन 2009 जी ॻाल्हि आहे, ऐं उन वक़्तु मां बैरिस्टर ग़ुलाम मोहम्मद ख़ान बुरगड़ी जो प्रोग्राम हो, उन्हनि जी वरसी हुई ऐं अख़बार में आयो त मां अख़बार में पढ़ियो, कंहिं दावत न ॾिनी पर अख़बार में पढ़ी मां उन प्रोग्राम में शामिलु थियसि ऐं उहो प्रोग्राम अटेंड करे ॾाढी ख़ुशी बि महसूसु थी त एॾे वॾे
जेको आहे सो वक़्त जो हिकिड़ो तमामु वॾो माण्हू हो जंहिंजे प्रोग्राम अटेंड करण में मूंखे अॼु एज़ाज़ु हासिलु थियो आहे। ऐं उते औरतूं न हुयूं, सिर्फ़ु मां हिकिड़ी औरत हुअसि, अच्छा। ॿिया सभु मर्द हुआ। जॾहिं मां वरी ॿिए ॾींहुं वियसि रेडियो पाकिस्तान हैदराबाद, त कुझु दोस्तनि मूंखे मशवरो ॾिनो त तव्हांजो वॉइस रेडियो वॉइस आहे, तव्हां ट्राई करे ॾिसो करे ॾिसो तव्हां। त मां जॾहिं उते पहुतसि त अदा इरफ़ान अंसारी साहब हो, उन सां मुंहिंजी ॻाल्हि ॿोल थी ऐं अदा इरफ़ान उते ई मूंखे चयो त अदी शहज़ादी तव्हांजो वॉइस क्वालिटी रेडियो वारी आहे ऐं जेकॾहिं तव्हां कोई ॿ अखर कॾहिं लिखिया हुजनि या को पनो कुझु लिखियलु हुजे त खणी अचो पढ़ी ॿुधायो। मां चयो जी अदा मां आर्टिकल लिखियो आहे बैरिस्टर ग़ुलाम मोहम्मद ख़ान भुरगड़ी ते ऐं कल्ह ई मुंहिंजो उहो छपियो आहे त मां उहो खणी ईंदसि। ठीकु आहे। अहिड़ी तरह सां जॾहिं मां खणी होॾे वयसि, मां पढ़ियो हुते ऐं उते पोइ उन्हनि मूंखे सिलेक्ट कयो। इहो 2009 खां सिलसिलो अञा ताईं हलंदो थो अचे। ऐं पोइ वरी हिकिड़ो प्रोग्राम हूंदो हो सुगड़ियुनि सत, जेको औरतुनि जो प्रोग्राम हो ऐं तमामु वॾियुनि असांजी भेनरुनि मान वारियुनि भेनरुनि इहो प्रोग्राम कयो, जंहिंमें आपा महताब राशिदी साहिबा हुई, उन्हनि इहो प्रोग्राम कयो। अदी शबनम गुल कयो ऐं मैडम तनवीर जोणे जो साहिबा कयो। त मूंखे इहो शर्फ़ हासिलु थियो, त उहो साॻियो प्रोग्राम हाणे तव्हां पिया मूं कयो। वटि आहे ऐं मां मैडम सां गॾिजी इहो कमु कयो ऐं उनखे अञा ताईं कंटिन्यू कंदा था अचूं। ज़बरदस्त। अच्छा, तव्हांजो इहो जेको ब्रॉडकास्टिंग वारो सिलसिलो आहे, इन में तव्हांखे ज़ाहिरी ॻाल्हि आहे त मौक़ो मिलंदो हूंदो, तव्हां हर दफ़े नैन औरतुनि सां इंटरव्यूज़ कंदा हूंदा, ॻाल्हि ॿोल कंदा हूंदा। कहिड़ी औरत जो इंटरव्यू वठंदे तव्हांखे सभिनी खां वधीक सुठो लॻो ऐं उहो तव्हांजो यादगार इंटरव्यू तव्हांखे फील थींदो हुजे दैट वाज़ ऑसम? अदी ज़ाहिर तमामु भेणूं असां वटां ईंदियूं रहियूं आहिनि, जिन में इन प्रोग्राम में वकील बि आयूं आहिनि ऐं डॉक्टर्स आहिनि, सियासी ऐं समाजी अॻुवान जेके भेणूं आहिनि आयूं आहिनि। ख़ुशी थींदी आहे त असांजूं औरतूं असांजी भेणूं हर हिकु मैदान ते पाण मल्हाए रहियूं आहिनि। पर जेका तमामु घणी मूंखे ख़ुशी महसूसु थी उहा हिकु औरत जेका पाण पढ़ियल लिखियल बि न हुई, पर सिलाई करे पंहिंजे बचड़नि खे पढ़ाईंदी हुई ऐं उन सिलाई मां हुन पंहिंजे ॿारनि खे पढ़ाए हिकिड़े खे डॉक्टर कयो हुई ऐं हिकिड़े खे इंजीनियर कयो हुई। जॾहिं मां उन अदी सां ॻाल्हायो त मूंखे तमामु घणी ख़ुशी महसूसु थी। सभिनी भेणुनि खे सलाम आहिनि, सभु भेणूं पंहिंजी पंहिंजी जॻह ते महिनत कनि पियूं, पर हीअ असांजूं उहे भेणूं जेके तालीम जे मैदान में बि अॻियां न हुयूं, पर रुॻो सिर्फ़ु पंहिंजे घर में महिनत करे उन्हनि बचड़नि खे पढ़ाए लिखाए। सिर्फ़ु उन औरत जो इहो चवणु हो त असां न पढ़िया आहियूं पर असां पंहिंजे ॿारनि खे पढ़ायूं। त उन सिलाई करण वारी जेका हिकिड़ी दर्जियाणी औरत हुई, जंहिं महिनत करे पंहिंजे ॿारनि खे सिंध खे सुठा डॉक्टर ऐं इंजीनियर ॾिना, उन औरत सां प्रोग्राम करे मूंखे तमामु घणी ख़ुशी महसूसु थी। अच्छा, उन खां अलावा तव्हां सदाकारी बि कई आहे? जी। सदाकारी हिकिड़ो तमामु आउं सुञा थी त मूंखे त हमेशह खां शौक़ु रहियो, पर मुंहिंजी वॉइस क्वालिटी जीअं तव्हां चओ था वॉइस क्वालिटी सुठी आहे, मूंखे वरी हमेशह इहो अहसासु रहियो आहे त मुंहिंजी वॉइस क्वालिटी बिल्कुलु बि जेको आहे सो बेकार सम्झा थी तव्हां करे सघो था, माशाल्लाह सुठी अथव। त इन जे करे जेको आहे सो कॾहिं बि इन पासे सोचियो ई कोन्हे। त तव्हां सदाकारी कीअं कई ऐं मतिलबु ब्रॉडकास्टिंग कंदे कंदे सदाकारी कई? हाँ बिल्कुलु, उन ई दौरान इहो एक्सपीरियंस तव्हां कीअं मतिलबु एक्सपीरियंस सुठो बि आहे ऐं उन में महिनत तलब बि कमु हूंदो आहे। इन करे जो तव्हां पंहिंजा साम्हूं जेको माण्हू तव्हांखे ॿुधे पियो उहो ॾिसे न पियो, सिर्फ़ु तव्हांजो महसूसु कराइण त तव्हां जेकॾहिं ग़मगीन एक्ट आहे त तव्हां हुन में केॾा ॾुख हलायो, पंहिंजे आवाज़ खे केॾे ॾुख भरे अंदाज़ में पेश कयो पिया। जेकॾहिं तव्हां ख़ुशि आहियो त उन ख़ुशी जो इज़हार कीअं पिया कयो। ऐं उन खां अलावा जीअं हिकिड़ो असांखे थरी ड्रामो बि ॾिनो हुअनि, थर सां तालुक़ु ऐं ढाटकी ज़बान में हो, त उहे जेके डायलॉग्स हुआ उहे लिखियल डायलॉग्स हूंदा आहिनि, प्रोड्यूसर खां मिलंदा आहिनि, उहे तव्हां हिकु ॿ दफ़े उनखे रिहर्सल कयो। पर रिहर्सल कंदे कंदे बि असांखे 4-4 कलाक 5 कलाक थी वेंदा हुआ, उन खां पोइ वञी उहो हिकिड़ो ड्रामो कंप्लीट थींदो। ऐं हिकिड़ो सुठो उन जो बि एक्सपीरियंस रहियो। पंहिंजे सीनियर्स, काफ़ी सीनियर्स हुआ जेके सिंधी ड्रामे में औरतूं ऐं मर्द कमु कंदा, उन्हनि सां गॾु कमु करण जो मौक़ो मिलियो ऐं काफ़ी ड्रामा बि हिन में कयासीं, जंहिंमें थर जो बि हिकिड़ो एक्ट हो उहो बि कयो। चवण वारा चवनि था हाणे असां त उन टाइम पेश करे छॾियोसीं, पर काफ़ी माण्हू अञा ताईं बि चवंदा आहिनि त उहा जेका थरी औरत हुई उहा केरु आहे ऐं किथां जी हुई। त उन वक़्तु शायदि थी सघे थो जेको मां डायलॉग डिलीवर कयो हुजे त उहो थरी ज़बान में सेम ओड़ो लॻो हुजे, तव्हांजो तालुक़ु पंहिंजो थर सां आहे। थर सां आहे, त उन जो इलाही फ़र्क़ु पियो ऐं काफ़ी सुठी मोट मिली
तमामु घणी इज़त मिलंदी आहे, मोट मिलंदी आहे। असां पहिरीं सम्झंदा हुआसीं त शायदि असांजूं भेनरूं जेके हिते कमु कनि थियूं असांखे काफ़ी मसइला फेस करणा था पवनि, पर मसइला पंहिंजी जॻह ते असांखे रिस्पेक्ट तमामु घणी थी मिले, तमामु घणी इज़त मिले थी, मोट मिले थी। ऐं जीअं तव्हां चयो त प्रोग्राम भेनरुनि वारो, त उन्हनि भेनरुनि सां मिली अञा वधीक हौसलो वधे थो त अञा अॻिते वधिणो आहे, मंज़िल अञा इलाही अॻिते आहे। बिल्कुलु। ऐं आउं सम्झां थी त जंहिं जाइ ते तव्हां ॿिन्ही जाइनि ते कमु कयो पिया, हिकिड़ो एज़ अ टीचर, इहो बि हिकिड़ो महाज़ आहे जिते तव्हां ज़हन साज़ी था कयो। ऐं जॾहिं तव्हां रेडियो ते अचो था, भेणुनि जो प्रोग्राम था कयो, त उन वक़्तु बि तव्हां मुख़्तलिफ़ औरतुनि खे, भेणुनि खे तव्हां पंहिंजो प्लेटफॉर्म फ़राहम था कयो ऐं उन्हनि खे पंहिंजे दिलि जी ॻाल्हि चवण जो मौक़ो था मिलियो। असांजी नौजवान छोकिरियूं जेके मुख़्तलिफ़ करियर्स जेके आहिनि से ऑप्ट करणु चाहींदियूं आहिनि, ऐं उन्हनि मां केतिरनि नौजवान छोकिरियुनि खे इन ॻाल्हि जो बि शौक़ु हूंदो आहे त उन्हनि जे आवाज़ खे ॿुधो वञे, त अॼुकल्ह छा रेडियो जी उहा ई अहमियत बरक़रार आहे जेका 20-30 साल पहिरीं हुई, या अॼु रेडियो ॿुधण वारा घटि थी विया आहिनि ऐं उन जो जेको ब्रॉडकास्टर वारो जेको शोबो आहे उते छोकिरियुनि जो मतिलबु अचणु जेको आहे उन्हनि में उहा दिलचस्पी बरक़रार आहे या न? अतिज़ाहिदा हिकिड़ो त जीअं ॻाल्हि कजे त जदीद टेक्नोलॉजी अची वई आहे, इहे ई असांजा मोबाइल सेट, इन्हनि में हाणे उहे पहिरीं वारा असांजा रेडियो त न आहिनि असां वटि, पर इन्हनि मोबाइल सेट में उहे ऐप मौजूदु आहिनि जंहिंमें तव्हां रेडियो जा प्रोग्राम ॿुधी सघो था। मां सम्झां थी त रेडियो सिर्फ़ु उन दौर में त असां सिंध में, सिंध जे ॻोठनि में या पोइ पाकिस्तान लेवल ते ॿुधंदा हुआसीं, पर हाणे जेको रेडियो जो प्रोग्राम आहे उहो वर्ल्ड लेवल ते ॿुधो वञे थो। मुख़्तलिफ़ मुल्कनि मां उन्हनि जा लिसनर्स असांखे मैसेजिस कंदा आहिनि ऐं उहो प्रोग्राम ॿुधंदा आहिनि, छाकाणि जो हाणे उहो प्रोग्राम असां वटि सोशल मीडिया जे थ्रू अचे थो, फेसबुक जे थ्रू अचे थो, त माण्हू ॿुधनि था ऐं सुठो रिस्पॉन्स ॾियनि था। अञा ताईं बि हिन दौर में बि मां तव्हांखे ॿुधाईंदी हलां त जीअं असां पहिरीं ॿुधंदा हुआसीं त जेके चंद नाला रटियल हूंदा आहिनि, शायदि जेको ब्रॉडकास्टर हुते ॿुधाए थो पियो त उहे सिर्फ़ु उहे ई नाला आहिनि, पर ईअं आहे न। अॼु बि उहे नाला उन में ख़त जी सूरत में लेटर्स अचनि था, सभिनी प्रोग्रामनि जा अलॻि अलॻि लेटर्स आहिनि, उहे लेटर्स पढ़िया वञनि था ऐं उन्हनि खे जवाबु ॾिनो वञे थो, त इन जो मतिलबु अञा बि माण्हू दिलचस्पी सां रेडियो ॿुधनि था। जी अच्छा, जेकॾहिं नौजवान छोकिरियूं ब्रॉडकास्टर थियणु चाहिनि थियूं त उहे कीअं पंहिंजो शौक़ु पूरो कनि, किथे अचनि, कंहिंसां जेको आहे सो कॉन्टेक्ट कनि? ॾिसो, हे जेके असांजा नेशनल इदारा आहिनि, जीअं रेडियो पाकिस्तान हैदराबाद आहे, हीअ असांजो हिकिड़ो वॾो नेशनल इदारो आहे जिते जिते पंहिंजो हिन वक़्तु आवाज़ु पहुचे थो, जिन नियाणियुनि खे ऐं गॾोगॾु छोकिरनि खे बि, उन नौजवाननि खे अगरि शौक़ु पैदा थिए थो त असां बि हिन फील्ड में अचूं, छो त इन में इलाही फील्ड्स आहिनि। ब्रॉडकास्टर जो बि आहे, उनखां गॾोगॾु जेको आहे एज़ ए न्यूज़ कास्टर बि उहो कमु कनि था, सदाकारी बि करे सघनि था, उनखां पोइ ॿिया बि काफ़ी ॿियूं फील्ड्स आहिनि जंहिंमें उहे लिखनि था, राइटिंग पावर अगरि उन्हनि वटि आहे त हू पंहिंजा ड्रामा जेके आहिनि, स्टोरियूं आहिनि, उहे लिखी उन्हनि खे ॾेई सघनि था। अहिड़ी तरह सां हू रेडियो पाकिस्तान हैदराबाद अची हिन स्टेशन ते उन्हनि उते जेके ऑफिसर्स आहिनि, जेके प्रोड्यूसर्स आहिनि, उन्हनि सां मिलनि, पंहिंजो वॉइस चेक कराइनि, ऐं जेकॾहिं उन्हनि जो वॉइस उन हिसाब सां जेको रेडियो जी क्वालिटी घुरनि था ओड़ो आहे त यकीननि उहे ॿार अची कमु करे सघनि था। उन सां ई वरी हिकिड़ो जॾहिं करियर जे तौर ते तव्हां को बि नौजवान अचे थो त छा असीं चई सघूं था त उते पेमेंट्स जेके आहिनि से एतिरियूं मिलनि थियूं जंहिंसां हिकिड़ो उते कमु कंदड़ माण्हू पंहिंजो घर हलाए सघे, या पंहिंजी सुठी जेका आहे सा घटि में घटि इन शौक़ खे जेको आहे सुठे तरीक़े सां पूरो करे सघे? अतिज़ाहिदा सवाल त ॾाढो ॾुखियो कयो अथव, पर मां सम्झां थी त ख़ैर जेकॾहिं घर हलाइणो आहे त पोइ इन्हनि फील्ड्स में वञण सां घर न हलंदा। छो त इते तव्हां पंहिंजी शौक़ जे लाइ वञो था ऐं कोशिशि कयो था त ॾिसो, हिकिड़ो अगरि एज़ ए ब्रॉडकास्टर मूंखे कमु करिणो आहे त मूंखे ॿ किताब बि पढ़णा आहिनि, मूंखे स्टडी बि करणी आहे, मूंखे ॾिसणो बि पवंदो त मां जंहिंसां ॻाल्हायां थी पई उहे सभु शयूं मूं वटि एतिरी नॉलेज ॼाण हुजे, त माना हिकिड़ो प्लेटफॉर्म आहे जंहिंसां असां अॻिते अञा वधण जी कोशिशि कयूं था। थी सघे थो त इन जॻह ते उन्हनि खे एतिरी पेमेंट न मिले, पर हितां सिखी जॾहिं उहो अॻियां वेंदा, पंहिंजा चैनल्स खोलींदा, त यकीननि उन्हनि खे सुठी पेमेंट मिली सघे थी ऐं अॻिते तरक़ी करे सघनि। मतिलबु हिकिड़ो लर्निंग प्लेटफॉर्म जेको आहे लर्निंग प्लेटफॉर्म ते वेंदो ऐं उन्हनि खे उतां इंट्रोडक्शन मिलंदो त हू ऐं सुठो सिखिया, सुठी जेका ट्रेनिंग मिली सघे थी उते। बिल्कुलु। अच्छा शहज़ादी, तव्हां गॾोगॾु एज़ अ टीचर, ब्रॉडकास्टर, सदाकार, ऐं वरी तव्हांखे असां ॾिसूं था त तव्हां सियासत में बि हिसो वरितो आहे। पहिरीं तव्हां क़ौम परस्ती जेको आहे सो क़ौम परस्त सियासत में तव्हांजी जेको आहे चङो ख़ासो हिकिड़ो
ईअं सम्झो त हिसो रहियो। हाणे वरी तव्हां क़ौमी धारा में जेका सियासी पार्टी आहे असांजी उन में तव्हां अची विया आहियो, उनजो पार्ट बणिजी विया आहियो। त इहे सभु शयूं जेके आहिनि तव्हां कयो पिया, त उन में सियासत में तव्हां कीअं मतिलबु हिसो था वठो या कहिड़ो तव्हांजो मक़सदु आहे तव्हां सियासी पार्टी जो पार्ट आहियो? अॼु ज़ाहिर त जॾहिं बि थोरा मामलात ज़ाहिर आहे जंहिं मुल्क सां पंहिंजो तालुक़ु आहे, जंहिं सूबे सां असांजो तालुक़ु आहे, जंहिं धरती माउ सां असांजो तालुक़ु आहे, ऐं हिकिड़ो शऊर रखंदड़, साञा रखंदड़, पढ़ियो लिखियो माण्हू, तमामु घणा मसइला बि आहिनि अॻियां, पर उन्हनि मसइलनि खे हल करण जे लाइ बि कोशिशि वठणु खपे। असां कोशिशि ईअं कंदा आहियूं त ॿियनि खे हर ॻाल्हि जो, पाण खे त कॾहिं बि इन जो ज़िम्मेवार कोन था कयूं त मुंहिंजे करे का ॻाल्हि बहितर थींदी या मुंहिंजे करे का ॻाल्हि ख़राब बि थींदी। असां हमेशह ॿियनि खे तनक़ीद जो निशानो बनाईंदा आहियूं, ऐं इहा शइ अगरि जेकॾहिं तनक़ीद बि इस्लाह लाइ कयूं था त वधीक बहितर आहे। पर रुॻो तनक़ीद जो मतिलबु छेड़ो झगड़ो फ़साद पैदा करणु या पंहिंजनि खे घटि करणु या पंहिंजनि जी कंहिं बि हिकिड़ी सुठी पॉलिसी खे अॻिते हली ख़तमु करण जे लाइ सिर्फ़ु असांखे उते अख़बारुनि जी ज़ीनत पढ़णो आहे या असांखे पंहिंजी कावड़ जेका आहे सा कढणी आहे, त उहो माण्हू अॻिते नथो। मां जेकॾहिं हिन कम में हिसो वरितो आहे बग़ैर कंहिं लालच ऐं लोभ जे, मुंहिंजी बसि ख़्वाहिश इहा हुई त मां थोरो कमु सियासी हवाले सां कयां, जेकॾहिं मुंहिंजे करे मुंहिंजी धरतीअ खे, मुंहिंजे माण्हुनि खे, कंहिं मुंहिंजे स्कूल खे का बहितरी मिली सघे, कंहिं हॉस्पिटल में मां का थोरी घणी बहितरी कराए सघां, कंहिं हिकु मरीज़ खे मां गॾिजी वञी कंहिंखे फ़ोन कराए उनजो मसइलो हल कराए सघां, त मुंहिंजो पंहिंजो एक्ट उते छा हुअणु खपे। पंहिंजी सियासत जो मतिलबु आहे मुश्किल कुशाई। असां उन मुश्किल खे हल करण जे लाइ अॻिते वधूं। जिते जिते असांजी जेकॾहिं क़ाइदीन खां, ज़ाहिर पार्टी जा जेके बि वर्कर्स आहिनि या क़ाइदीन आहिनि या लीडर्स आहिनि, उहे अॻिते क़दम वधाइनि पिया, कमु कनि पिया, उन्हनि में गॾिजी वेही बि सघिजे थो, हिक ॿिए खे सुठा मशवरा बि ॾेई सघजनि था, उन्हनि जी कयल कमनि खे साराहे बि सघिजे थो। पर साराइण जे बजाए असां सिर्फ़ु उन्हनि खे तनक़ीद जो निशानो बनाईंदासीं त पोइ जेके हालात असांजे साम्हूं आहिनि उहे घटि न थिए था, अञा वधीक असांजा ख़राब थींदा। बिल्कुलु, हींअर तव्हां चयो त तव्हां कंहिं माण्हू जो मसइलो हल कराए सघो था, कंहिं स्कूल में जेको आहे सो का बहितरी आणाए सघो था, या जेकॾहिं कंहिं अस्पताल में कंहिं माण्हू खे ज़रूरत आहे या कंहिं मतिलबु जेको आहे सो जेका तव्हां हींअर ॻाल्हि मैंशन कयो, असांखे इन्हनि सभिनी शयुनि जे लाइ असांजी जॾहिं असां ॾिसूं था त असांजो हिकिड़ो जमहूरी मुल्क आहे, ऐं उन मुल्क में जिथे असांजो आवाम वोट ॾेई जॾहिं अचे थो त उन खे पंहिंजो हक़ जेको आहे उहो घुरण जे लाइ इंडिविजुअली वरी जॾहिं वोट बि ॾिए थो, उन खां पोइ उनजो हक़ वठण जे लाइ उनखे इनफ़रादी तौर ते वञिणो थो पवे। उनजो हक़ जेको आहे उहो उनखे छो नथो मिले? जेकॾहिं स्कूल आहिनि त स्कूल ठहियल कोन्हनि, अस्पतालूं आहिनि त अस्पतालुनि में सुठा इंतिज़ाम कोन्हनि, जेकॾहिं रोड आहिनि त रोड टुटियल आहिनि। इहे सभु शयूं जेको असांजो हिकिड़ो माण्हू भोॻे थो, इन जो छा सबबु आहे? ॾिसो, हिते जेके बि असांजो पार्टीज़ अचनि थियूं, जेके इलेक्ट थी अचनि थियूं, त उन्हनि सभिनी वटि इहा प्लैनिंग हुअणु खपे, 5 साल जी पहिरीं प्लैनिंग करणु खपे। बिल्कुलु, जॾहिं असां इलेक्शन जी तरफ़ वञूं पिया, असां वोट हासिलु कयूं था, मां त इहो चवणु चाहींदसि त जिते जिते बि असांजा लीडर्स जंहिं बि पार्टी सां तालुक़ु रखनि था, स्पेशली पीपल्स पार्टी जा जेके लीडर्स चूंडिजी आया आहिनि, इन खां पहिरीं इहे सभई मसइला अॼु बि पंहिंजी जॻह ते मौजूदु आहिनि, पर जेकॾहिं उहे सभई गॾिजी चाहिनि ऐं कोशिशि वठनि। ॾिसो, उन्हनि जो इहो फ़र्ज़ु थिए थो त जेके वोटर्स उन्हनि जा उन्हनि खे वोट ॾेई अचनि था, त हॉस्पिटल्स में पहिरीं खां दवाऊं मौजूदु हुजनि, टीचर्स डॉक्टर्स मौजूदु हुजनि, स्कूल आहिनि त उते टीचर्स मौजूदु हुजनि, ऐं उते न सिर्फ़ु टीचर्स पर सभु सहूलियतूं मौजूदु हुजनि। पूरी काबीना जेका आहे सा ठही चुकी आहे। हींअर उन काबीना खे इन कम जी तरफ़ तवजह ॾियणु खपे, ऐं पंहिंजा जेके बि सब कोऑर्डिनेटर्स उन्हनि जा आहिनि उन्हनि ते उहे ज़िम्मेदारियूं आयद करे वरी उन्हनि खां पुछाणो बि थिए। जेसि ताईं उहे पुछाणो न कंदा, जेसि ताईं चेक एंड बैलेंस न थींदो, त ईअं ई असांजा माण्हू, पोइ छा थींदो, वक़्तु ब वक़्तु माण्हू वोट जी ॻाल्हि खे अॻिते हली इहो चवंदा आहिनि त पोइ वोट थोरो घटि थिए थो, वोट जा रेशियो घटि थियणु शुरू थींदा। त असां पंहिंजे वोट जे रेशियो खे घटि करण जे बजाए अञा वधीक अगरि पंहिंजे पाण खे मज़बूती सां बीहारणु चाहियूं था, त असांखे पंहिंजी आवाम जा मसइला हल करणा पवंदा, ऐं उहे मसइला तॾहिं हल थींदा जॾहिं असांजी गवर्नमेंट जेका हाणे बजट अची चुकी आहे, उन बजट खे सही माना में यूटिलाइज़ कयो वञे,
ऐं उन्हनि खे चेक एंड बैलेंस रखियो वञे, उहे कम कराया वञनि। जेकॾहिं रोड रस्ता ख़राब आहिनि त रोड रस्तनि खे सही करायो वञे। उन जे लाइ असांजी आवाम खे ॿाहिरि न निकिरणु खपे। हींअर ॾिसो न तव्हां, केॾी गर्मी आहे, शदीद गर्मी जे बावजूद असां वटि लोड शेडिंग तमामु घणी थिए पई। ॿहिराड़ियुनि में चवनि था त अञा शहरनि खां वधीक थिए थी। ऐं तव्हांजो जेको पर यूनिट उनजी क़ीमत वधी वई आहे। माण्हू क़ीमत बिजली जी बिल जी अदा नथा करे सघनि, इन करे बिजली जी जेका चोरी आहे उहा तमामु घणी वधी वई आहे हली। त असांखे इस्लाहात आणणु खपनि, असांखे जेको आहे सो बहितरी आणणु खपे। पर उन जे बावजूदि असीं ॾिसूं था त असां वटि शयूं जेके आहिनि उहे बहितर थियण जे बजाए ख़राबु थींदियूं वञनि। हींअर बि असांजी सिंध में महांगाई सां गॾोगॾु रुश्वत जेका आहे उनजो जेको ट्रेंड आहे उहो सभिनी खां वधीक आहे। त पीपल्स पार्टी नो डाउट के हिकिड़ी सुठी पार्टी हुजण जे सां गॾोगॾु हिकिड़ी जेका तरक़ी पसंदि सोच रखण वारी पार्टी आहे, पर उनजे मथां हिकिड़ो स्टिग्मा बि लॻल आहे त रुश्वत जेका आहे सा उते माण्हू तमामु घणी जेका आहे सा उनजो शिकार आहिनि। त उन जे लाइ तव्हां छा था सम्झो त इहा जेका आहे सा जेका असांजी लीडरशिप आहे, टॉप लीडरशिप, उन्हनि खे इन ॻाल्हि जी ख़बर हूंदी आहे त हेठि जेको आहे सो उन जा माण्हू रिश्वत पिया वठनि ऐं माण्हू कीअं शिकार पिया थियनि? इहो त जवाबु उहे पाण बहितर ॾेई सघनि था त उन्हनि खे इन शइ जी ख़बर आहे या न आहे। पर मां सम्झां थी त जेकॾहिं उन्हनि खे जेका असांजी टॉप लीडरशिप आहे, अगरि उन्हनि खे ख़बर आहे त हू हुनजी नोटिस ज़रूरु वठनि। छो त हिकिड़ी बहितरीनु असांजी पीपल्स पार्टी रही आहे ऐं इहा अॼु जी पार्टी कोन्हे का, सालनि खां हिकिड़ो सुठो मैंडेट ते हमेशह ईंदी रही आहे। साईं जेकॾहिं ॻाल्हि कयूं त हिन वक़्तु जेका असां वटि क़यादत आहे, मैडम आसफ़ा भुट्टो आहे, हिकु न्यू जनरेशन आहिनि ऐं यकीननि उहे अॻिते हली हिकिड़ो सुठो असांजे मुल्क जे लाइ साबित थींदा। बिलावल भुट्टो साहिबु आहे या ज़रदारी साहिबु आहे या अदीब फरियाल आहिनि, त हिननि सभिनी खे इन्हनि शयुनि जो नोटिस वठण बि खपे। जेकॾहिं किथे अहिड़ी का ॻाल्हि थिए पई या अहिड़ा माण्हू मुलविस आहिनि त उन्हनि ते ज़रूरु नोटिस वठनि। छो त कुझु माण्हुनि जे करे पूरी पार्टी ते, हिकिड़ो सुठी पार्टी ते नालो ख़राबु थिए या उनजी ॻाल्हि ख़राबु थी थिए त इहे शयूं पोइ अॻिते वधंदियूं थियूं वञनि। उहे माण्हू या उहे ऑफिसर्स या जेके बि जॻहियूं आहिनि जिते तमामु घणे मिक़दार में असां वटि करप्शन बि थिए पई, उन करप्शन खे रोकणु खपे। असांजे ऑफिसर्स खे रोकणु खपे। जेके CSS ऐं PCS पास करणु अचनि था त उन्हनि ऑफिसर्स खे बि अॻिते जेको आहे सो पंहिंजी ज़िम्मेदारियूं पूरियूं करणु घुरिजनि। बिल्कुलु, तव्हांजो चवण जो मतिलबु आहे त हर फ़र्द खे बि इंडिविजुअली पंहिंजो हिसो जेको आहे सो हुन में विझणु खपे। अच्छा शहज़ादी, हींअर तव्हांजो तालुक़ु जीअं त पार्टी सां आहे, पीपल्स पार्टी सां आहे, ऐं पीपल्स पार्टी जो हिकिड़ो वॾो प्रोग्राम आहे बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम, जेको यकीननि औरतुनि जे फलाह ऐं बहबूद जे लाइ हिकिड़ो तमामु ज़बरदस्त प्रोग्राम आहे। पर इन प्रोग्राम खे जेकॾहिं अञा वधीक बहितर बनायो वञे, ऐं चाहींदसि त तव्हांजो तालुक़ु जेको आहे पीपल्स पार्टी सां आहे, त तव्हां इन ते थोरो जेको पंहिंजी पार्टी खे जेकॾहिं को मैसेज ॾियणु चाहियो त ज़रूरु ॾियो। अदीज़ायदा, हिकिड़ो त हे तमामु सुठो कमु आहे, सुठो अमल आहे त असां जूं उहे औरतूं जेके बिल्कुलु बेरोज़गार आहिनि, जिन खे रोज़गार कोन्हे ऐं फ़ौरन उन्हनि खे एतिरो अमाउंट मिली थो वञे जंहिंसां हुननि जा घर हलनि था, पर उन्हनि ताईं पहुचण जो हिकिड़ो सिलसिलो बि तमामु ॾुखियो मरहलो आहे। ऐं जहिड़ी तरह सां हुननि ताईं पहुचनि था ऐं जेका असां वटि अफ़रा तफ़री थिए थी, जिन जॻहियुनि ते उन्हनि खे बीहारियो वञे थो औरतुनि खे, त मां चवणु त ख़ैर ज़ाहिर यकीननि मां सम्झां थी त अदीब फरियाल ऐं आसिफ़ अली ज़रदारी साहिबु यकीननि इन्हनि औरतुनि लाइ, इन्हनि भेनरुनि लाइ ऐं आसफ़ा भुट्टो साहिबु ज़रूरु सोचियो हूंदो त जेको अमाउंट अॼु इन्हनि खे जेको कैश जी सूरत में मिले पियो, अॻिते हली उन्हनि खे बिज़नेस जी सूरत में उन्हनि खे करे ॾियनि या उन्हनि लाइ के फैक्ट्रीज़ लॻाइनि या के इंडस्ट्रियूज़ लॻायूं वञनि या उन्हनि लाइ बिज़नेस जे लाइ कुझु पैकेजिस ॾिना वञनि। 10 महीननि जो अगरि पैकेज करे ॾेई छॾनि या 12 महीननि जो गॾियल पैकेज हूंदो त इहे औरतूं पंहिंजे पेरनि ते बीह सघंदियूं। ऐं जहिड़ी तरह हींअर हू हेल्प कनि पिया औरतुनि जो, इहा उन्हनि जी बि हिकिड़ी महिरबानी आहे त हिकिड़े महीने हर महीने उन्हनि खे हिकिड़ी किस्त अचे थी जंहिंमां उन्हनि माण्हुनि जूं घणियूं ज़रूरतूं पूरियूं थियनि थियूं। ऐं केतिरनि ई माण्हुनि खां, जीअं औरतुनि खां मां बि ईअं इंटरव्यूज़ वरिता आहिनि, त हक़ीक़त मां तव्हांखे ॿुधायां त मोहतरमा बेनज़ीर भुट्टो खे ऐं पार्टी जी लीडरशिप खे उहे औरतूं तमामु घणियूं दुआऊं ॾींदियूं आहिनि त उन्हनि जे करे असांजे घर जो चुल्हो भरे थो। छो त असां वटि कंहिं बि क़िस्म जो, छो त कंहिं घर में भाउ जी औलाद कोन्हे या मर्द कोन्हनि उते, त उते इहे जेके महीने जा उन्हनि खे पैसा मिलनि था उहे औरतूं उन मां पंहिंजा घर हलाइनि थियूं। पर इन खे अञा वधीक बहितर बनाइण जे लाइ इहा कोशिशि पार्टी वठी सघे थी त अॻिते हली उन्हनि औरतुनि जे लाइ
के बिज़नेस जे हवाले सां अहिड़ा पैकेजिस हुजनि जंहिंमें सिंध जी औरत अञा वधीक मज़बूत बणिजी जीअं हुनरमंद जेके हुनरमंद औरतूं थियनि, आहिनि जी। ऑलरेडी जेके हुनरमंद औरतूं आहिनि उन्हनि जी सपोर्ट थी वेंदी, उन्हनि खे हा। सपोर्ट ॾिनी ऐं वञे। उहो हुनर असांजो न सिर्फ़ु सिंध में पाकिस्तान पर पाकिस्तान खां ॿाहिरि बि असांजो हुनर उहो पहुचे उते। सो थैंक यू सो मच शहज़ादी, तव्हां असांजे प्रोग्राम में आया, असां सां एॾियूं ज़बरदस्त ॻाल्हियूं कयूं। ऐं हाणे चाहींदसि त तव्हां एज़ अ टीचर ऐं एज़ अ ब्रॉडकास्टर तव्हां असांजे लिसनर्स खे ऐं स्पेशली असांजे नौजवान जेके नस्ल जा जेके ॿार आहिनि उन्हनि खे को पैगाम ॾियो त उहे पंहिंजी ज़िंदगी में कीअं बहितरी आणे सघनि था, कीअं मतिलबु पंहिंजनि रवैयनि खे बहितर करे हिकिड़ो सुठो इंसानु बणिजी सघनि था ऐं कामयाबी हासिलु करे सघनि था ज़िंदगीअ में। महिरबानी अदीज़ाहिदा। एज़ अ टीचर त मां पंहिंजे तमामु पढ़ंदड़नि ॿारनि खे जेके पढ़नि पिया, पोइ उहे कंहिं बि स्टेज जा हुजनि, प्राइमरी खां वठी यूनिवर्सिटी लेवल ताईं, छो त जॾहिं यूनिवर्सिटी लेवल ताईं पहुचनि था उहे बि असांजा शागिर्द नौजवान, उन्हनि सभिनी खे खपे महिनत सां पढ़ो, मेरिट ते अॻिते अचो ऐं मेरिट ते ई पंहिंजी जॻह ठाहियो। महिनत सभ खां पहिरीं, जेसिताईं उहे महिनत न कंदा ऐं सभिनी कमनि खे ख़ासि तौर ते पढ़ाई वारे तरफ़ जेको आहे तवजह तमामु घटि ॾियणु या ॿिया रिसोर्सिस इस्तेमालु करणु, त असां ॿिए पासे खां वञी असां पंहिंजो मार्क्स वठी सघूं था, असां जॉब्स वठी सघूं था, त इहा सोच ख़तमु करे मेरिट ते अचो, पंहिंजी धरतीअ खे, पंहिंजे मुल्क खे, पंहिंजे क़ौम खे तरक़ी ॾियारियो ऐं वधि में वधि तव्हां नौजवान जेके मुस्तक़बिल जा महिमार आहियो, पढ़िया लिखिया ऐं महिनती अॻिते ईंदो त यकीननि पंहिंजो मुल्क तरक़ी कंदो। ऐं ब्रॉडकास्टर जे हवाले सां उहे शागिर्द, उहे नौजवान नियाणियूं या असांजा छोकिरा जिन खे बि हिन फील्ड में अचण जो शौक़ु आहे त उहे अचनि अॻिते, महिनत कनि, पाण पढ़नि लिखनि। ऐं अॼु त अञा बि आसान थी वियो आहे, रेडियो ताईं पहुचणु जेकॾहिं मुश्किल आहे त तव्हां वटि पंहिंजा मोबाइल सेट आहिनि, उन्हनि मोबाइल सेट जे थ्रू तव्हां जेको कुझु ॻाल्हाए सघो था उहो ॻाल्हाए तव्हां पंहिंजे फेसबुक ते या पंहिंजी आईडीज़ ते रखंदो त यकीननि ॿुधंदड़ तव्हांखे एप्रिशिएट कंदा। थैंक यू सो मच। नाज़रीन, तव्हांखे उमेदु आहे त शहज़ादी भुरगड़ी जो इंटरव्यू पसंदि ईंदो ऐं असांखे कमेंट करणु न विसारींदा। जेकॾहिं तव्हां असांजो चैनल अञा ताईं सब्सक्राइब न कयो आहे त सब्सक्राइब कंदा। अल्लाह वाहे।